सलवात पढ़ी थसे इमाम हुसैन जो न्यास थियो वा अजो को एडवोकेट हाई कोर्ट साईं मुजाहिद हुसैन फुलपोटो साहब जो साईं रिटायर पुलिस ऑफिसर ऐसे शोभावा अली डिनो फुलपोटो साईं जो गुलाम शबीर फुलपोटो साईं जो हाजी सनाउल्लाह फुलपोटो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। ओ मौला इमाम हुसैन जो वास्तो थिए इमाम हुसैन जो वास्तो थिए करबला जे 72 शहीदन जो वास्तो थिए एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटो साहब के साईं जे सजे अहयाल के क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला हिनन के असां सभिनी के सिवाय ग़मे हुसैन जे बिन दुनिया जे गमन खां पनाह अता फरमा। ओ मौला एडवोकेट साईं मुजाहिद फुलपोटो साईं जे सभिनी घर वारनि के अबे अम्मा के बचड़नि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। हिननि जे रोज़गारनि में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज ज़ाहिरी बरकतूं अता फरमा। ओ मौला ए करीम अॼु जंहिं एडवोकेट मुजाहिद फुलपोटो साहब के ऐं जंहिं मूंखे दुआनि जे लाइ चयो उन्हनि सभिनी जा बेड़ा पार फरमा। साईं अज़ीज़ अबड़ो साईं जा बेड़ा पार फरमा। असां जेके भी दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार असां सभिनी जो बेड़ो तार। ओ मौला जिन ते गुरबतूं उन्हनि जो ग़रीबतूं दूर फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। सॼे पाकिस्तान में सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक़ में शाम में घर घर में लख सलवातूं थियनि इमाम हुसैन जी नंढड़ी मासूम न्याणी अम्मा सकीना बीबी जो वास्तो थी या दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। ओ मौला आमीन। अॼु दिलि सां ॾाढे कंहिं न चयो आहे आमीन सभिनी खे ॾाढे नसीब फरमा। हर दुआ में जे ईअं पाण ई आमीन चवनि त मौला इन्हनि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। ओ मौला ए करीम मां दिल जो बुझड़ियो ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मौला अॼु मुजाहिद साहब जे हाजी सनाउल्लाह साहब जे मुंहिंजे असां सभिनी जे दिलनि में जेके जाइज़ तमन्नाऊं आहिनि पूरी फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे